जी दोस्तों, असां पहुची चुका आहियूं मोहन जो दड़ो। तव्हां टिकट गेट ते हाणे असां अंदरि इन थी चुका आहियूं ऐं समूरी संगत गॾु आहे असां सां। असां हींअर मोहन जे दड़े में इन थी चुका आहियूं ऐं वॾी रश लॻी पई आहे। रौनक तमामु बहितरीनु आहे। अॻिते तव्हांखे मुकमल डिटेल ॾियूं पिया। असां खैर सां पहुता आहियूं। असां गर्मी ॾाढी आहे, मोहन जे दड़े ते पहुता आहियूं। चङो मुड़ुसु हले थो असांजो गर्मी जी तमामु शिदत घणी हुई, गर्मी हुई। उन वक़्तु ई नंढड़ो थादल ठाहे पियो हिते 40 खां 50 रुपयो गिलास थादल जो विकिणनि पिया। मुइन भाई गिलास वरितो हिते थादल जो ऐं पंहिंजो अंदरि ठारियोसीं। बाक़ाइदा थादल थधी हुई, पंहिंजो अंदरि ठारे छॾियो थादल VIP थादल। जी दोस्तों, असां हींअर बीठा आहियूं मोहन जे दड़े पार्क में अंदरि। जिते पार्क आहे ही चौगिर्द जेके ॿार झूलनि ते खेॾनि पिया ऐं झूला झूलनि पिया। असां हिन वक़्तु पंहिंजे इंजॉय कयूं पिया, हिते वीडियो ठाहियूं पिया ऐं ही पार्क आहे मोहन जे दड़े जो अंदरियों हिसो। असांजी वॾी बदकिस्मती त इहा हुई त जॾहिं असां मोहन जे दड़े अंदरि पहुतासीं त जॾहिं असां गेट दरवाज़े खे तालो ॾिसी करे ॾाढो मायूस थियासीं। हीअ असांजे साम्हूं हिकिड़ा मुजस्मो आहे, क़दीमी मुजस्मो। ही वॾा वॾा जेके आहिनि मिटी जा जेके मोहन जे दड़े जा आसार आहिनि, क़दीमी आसार आहिनि, इहे मौजूदु आहिनि हिते। हीअ जेका हिस्ट्री लिखी पई आहे सॼी, असां हितां ई वापसि मोटियासीं ऐं जॾहिं दरवाज़े खे तालो ॾिठोसीं त असांजी दिलि ॾाढी मायूस थी। असां केतिरो सफ़रु करे आयासीं मगर हिते दरवाज़ा बंदि हुया। हिते ॿारड़ा पार्क में झूला झूलनि पिया ऐं खेॾनि पिया ऐं चौगिर्द ही जेका वॾा वॾा झूला हुया पार्क में, अंदरि ॿार खेॾनि पिया, नंढड़ा वॾा ॿार झूला खेॾनि पिया। असीं बि जेको आहे ॾिसूं पिया उन्हनि खे। ऐं हिननि जो जेको झूलो हुओ इहो भॻल हुयो, स्ट्रिंग जेको आहे उन्हनि जो भॻल हुयो ऐं खिलनि पिया, मज़ाक करनि पिया। हले कोन पियो हिननि खां झूलो। ऐं मुइन भाई असां हाणे मायूस थी करे ऐं वापसि वरिया आहियूं। जेको तव्हांखे ॾेखारिनि पिया शामे में लॻल आहिनि चौगिर्द। मुकमल तौर ते जेको आहे हिन मोहन जे दड़े के अंदरि क़दीमी जेके आसार हुया वञण खां रोके छॾियो। चौगिर्द नंढा वॾा ॿार जेको आहे न ईद जे ॾियारे खे इंजॉय करनि पिया। हीअ हिते मोहन जे दड़े जे अंदरि पार्क जो ॾेख आहे जिते वॾी रौनक, वॾी रश लॻी पई आहे। वणकारी बि तमामु बहितरीनु आहे हिते। ही ट्रेन पटड़ी आहे जिते ईद जे ॾियारे ते लेडीज़ ऐं नंढा ॿार जेके आहिनि उहे हुन ते वेही करे गोल चकर खाइनि पिया ऐं इंजॉय करनि पिया। ही क़दीमी आसारनि मां आहिनि जेके हथ जा ठहियल आहिनि हींअर। त ही नंढड़ा के पोएं ज़माने में हूंदा हुया, इहे बुत वग़ैरह ऐं उन जूं निशानियूं हूंदियूं हुयूं ऐं मुजस्मा हूंदा हुया जेके पुराणे ज़माने में पूजींदा हुया। हिते उहे 12 स्टाल ते उहे रखियल आहिनि। नौजवान उन्हनि खे वेकिरो करे पियो। वरी बि इहो अछो घणे जो आहे? 200 जो। नालो पंहिंजो? गुलाम अब्बास। ही नौजवान पंहिंजो नालो गुलाम अब्बास ॿुधाए पियो, मगर ही चवे पियो त हिन जो मुख़्तलिफ़ रेट आहे। 200 खां 250 खां 300 खां मुजस्मा आहिनि, मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि जेके उन्हनि जो मुख़्तलिफ़ रेट आहे। ही पुराणे ज़माने जा गाॾीरा आहिनि जेके रेल डगा हूंदा हुया ऐं उन खां अलावा सिक्का हूंदा ठिकर जा ऐं उन खां निशानियूं आहिनि। इहे ठिकर जूं निशानियूं आहिनि पयूं आहिनि साम्हूं ऐं पुराणे ज़माने जूं तव्हां हे ॾिसो। ऐं हीअ पुराणे ज़माने में हूंदा हुया मुजस्मा, बुत वग़ैरह। इहे निशानियूं आहिनि पुराणे ज़माने जो आसार आहिनि जेके हींअर शायदि मुंहिंजे ख़्याल में इहे हथ जूं ठाहियूं हूंदऊं। ऐं इहे उहे पुराणे ज़माने जा आसार आहिनि। हे साम्हूं आहे हितां ईंदड़ वेंदड़ जेके माण्हू आहिनि उहे इंजॉय बि करनि पिया, हिननि खे ॾिसनि बि पिया, हितां ख़रीदारी बि करनि पिया। हिते तमामु माहौल जेको आहे VIP हो। हीअ घर ठहियल आहिनि पुराणे ज़माने जा, हींअर त हथ जा ठहियल आहिनि पर पुराणे ज़माने जा हुया। हीअ पार्क आहे। असां हिन घुमी फिरी पार्क में पहुता आहियूं। हीअ हुनजे मोहन जो दड़े में असां मौजूदु आहियूं। हिन वक़्तु मूंसां गॾु संगत वारा आहिनि, मगर छा आहे त दरवाज़ा मसइलो इहो आहे त दरवाज़ा बंदि आहिनि। अंदरि असांखे जेको आहे वञणु कोन ॾिना। हिते मसइलो इहो आहे, सॼा हिन भॻल हिकिड़ी छपरी में बीठा आहियूं। मसइलो इहो आहे त वरी हेॾां हे बीठा आहिनि, उस लॻी पई आहे ॾाढी। तव्हांखे सॼो हेॾा घोड़ो वधा, घोड़े ते मां चढ़ंदुमि अदा। जॾहिं हिन पासां घोड़े जी सवारी करनि पिया नौजवान ऐं हिन ॿार बि झूला झूलनि पिया
ऐं जॾहिं मूं हिन घोड़े जी सवारी लाइ चढ़ियुमि त मगर मूं न मुंहिंजी रिकॉर्डिंग न कई, न ई को मुंहिंजो फ़ोटू कढियो। ही पुराणे ज़माने जो मुजस्मो आहे जेको विच पार्क में लॻल आहे। हिन मुजस्मे ते नौजवान फ़ोटू कढनि पिया, हिन जी रिकॉर्डिंग करनि पिया। ही उहो मुजस्मो आहे जेके पुराणे ज़माने जा आसारनि में हुयो ऐं हिते उहो मुजस्मो बीठल आहे। ही वरी अंदरि हिकिड़ी दीवार ते पुराणे ज़माने जी जेका ठहियल ई तस्वीर ठहियल ई हिते अंदरे पासे में। हिते ही अंग्रेज़ बि आया आहिनि घुमण। ही अंग्रेज़ ॾाढे हिते बीठा आहिनि। हीअ दीवार ते नक्शो ठहियल आहे मुंहं जे दड़े जो। ऐं जेको आहे हिते मथे जेके आहिनि मथे ॾाकण वञे पई, हिन में खोड़ ई जेके आसार निशानी वग़ैरह पयूं मौजूदु आहिनि। हू बि तव्हांखे असां ईंदड़ जेको वीडियो हूंदो उन में ॾेखारींदासीं। ऐं जेको नेक्स्ट असांजो वीडियो हूंदो तव्हांखे हिते जेके आसार आहिनि, निशानियूं आहिनि, मटका आहिनि, पुराणे ज़माने जा जेके बि निशानियूं आहिनि, असां तव्हांखे उहे ईंदड़ जेको आहे सो वीडियो में ॿुधाईंदा, ॾेखारींदासीं। हे निशानियूं उहे हिन वक़्तु मौजूदु आहिनि। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोहन जो दड़ो ते, जिते गेट भाई गेट बंदि जे करे चवनि था त गेट जेको आहे बंदि कयो वियो आहे। उनखां पोइ असां हिन पार्क में ई रौला घणो पिया। ॾाढो मज़ो त आहे, पर गेट मेन गेट बंदि लॻो पियो आहे। मसइलो इहो आहे मेन गेट बंदि लॻो पियो आहे। ॿियो अहिड़ो को ख़ासि जाइ जेका पार्क हले थो। बाक़ी अंदरि मोहन जो दड़ो वारो जेको हुयो तव्हांखे लोकेशन वधीक सॼी हिस्ट्री ॿुधाईंदा सर्च करे, मगर मसइलो इहो आहे त गेट बंदि हुयो। गेट बंदि हुयो। असांजो टूर पूरो थियो आहे। हींअर असां वापसि वञूं पिया ऐं असां सां जुड़िया रहंदो। नेक्स्ट वीडियो में तव्हांखे जेके मुंहं जे दड़े जा आसार आहिनि, क़दीमी जेके जायूं आहिनि, जेके निशानियूं आहिनि, उहे असां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॾेखारींदासीं। असां सां जुड़िया रहंदो इंशाअल्लाह ॿिए वीडियो में।